विच मां हाईवे नेशनल पार्क में वञे थो पियो, पर हुते बोर्ड लॻल हुयो त हिरण आहिनि अॻियनि 10 माइल्स में, हिन झंग में, हिन साईं पहाड़ी इलाइक़े में हिरण जाम आहिनि। ॾिसो साईं, नेशनल पार्क में हिकिड़ी ॿी ब्रिज पाथवे हे हिरणनि जे लाइ ऐं ॿिया जेके साईं वाइल्ड लाइफ आहिनि उन्हनि जे लाइ रस्तो आहे। वालेकुम दोस्तो, हे इन वक़्तु नेवाडा नेशनल पार्क में आहियूं ऐं हिते साईं विच मां हाईवे नेशनल पार्क में वञे थो पियो, पर हुते बोर्ड लॻल हुयो त हिरण आहिनि अॻियनि 10 माइल्स में, हिन झंग में, हिन साईं पहाड़ी इलाइक़े में हिरण जाम आहिनि। या ॿिया जेके जीवत आहिनि, हाईवे ते भित त हीअ ठाही अथऊं, पर हिरण गऊं उन्हनि खे टपण जे लाइ उहा पुल साईं रस्तो ठाहियो अथऊं। इहे अथव साईं अंग्रेज़, हिननि जो अथव साईं दिमाग़। हे ॾिसो, हे मथां छड़ो को गार्डन वार्डन जी इहा पुल न आहे, हे जेके साईं हिते वाइल्ड लाइफ आहे उन्हनि जे लाइ इहा पुल ठहियलु आहे। वरी हेॾे वञनि जबलनि ॾे घुमनि फिरनि, हुननि खे बि परेशानी न त इंसाननि खे बि परेशानी न। ट्रक ट्राला हलनि था पिया, छिक छिका लॻी पई आहे, पर हुननि जो बि दग बंदि न आहे। हाणे शाम जो हिरण निकिरंदा आहिनि, हाणे त ॾींहुं लॻो पियो आहे साईं, मंझंदि जा 3 था थियनि पिया, हिन जे करे हिन वक़्तु नज़र न ईंदा। पर साईं वाह जे नज़ारो आहे, वाह मुंहिंजा मालिक, सुभान अल्लाह। ॿिया जेके साईं वाइल्ड लाइफ आहिनि उन्हनि जे लाइ रस्तो आहे, विच में इंसाननि जो रस्तो, हेॾो नेशनल पार्क में हिरण बिरण या ॿिया साईं हो छा चवंदा आहिनि गिदड़, उहे साईं रोड ते न अचनि ऐं हेॾे टपी हेॾे वञनि। गऊं ढगा वग़ैरह हे साईं नेवाडा स्टेट में अहिड़ा तव्हांखे अमूमन ब्रिजूं नेशनल पार्क में नज़र ईंदियूं, छो त रोड रस्ते ते स्पीड में गाॾियूं हलंदियूं पयूं। इवन हाणे बि 140 जी स्पीड ते हलूं था पिया, 130 140 क्रूज़ कंट्रोल लॻल आहे। पर ॾिसो केतिरो त ख़्यालु आहे, तार अलॻि लॻल आहे ॼारी, इहे तार अलॻि लॻल आहिनि त कीअं रोड ते हिरण बिरण या जीवत न अचनि, इन जे करे उन्हनि जे लाइ। ऐं साईं हलूं रवां दवां आहियूं पाण। इहो अथव साईं कानून।